रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं आख़िरी दफ़ो हज ते तशरीफ़ खणी विया त हज़रत हसन अलैहिस्सलाम ऐं हज़रत हुसैन अलैहिस्सलाम साणनि गॾु हुया। ॿिन्ही ॿारनि पंहिंजे नाने साईं ऐं वालिद सगोरे सां गॾिजी हज जा रुकन अदा कया ऐं उन्हनि तारीख़ी जायुनि खे पहिरियों दफ़ो पंहिंजुनि अखियुनि सां ॾिठाऊं, जिन जे बारे में पंहिंजनि बुज़ुर्गनि खां ॿुधंदा हुया। हज खां मोटंदे गदीर ख़ुम जी जाइ ते तरसी पिया त मख़लूक़ पंहिंजे पैगम्बर ऐं संदन प्यारनि ॾोहिटनि जे दीदार जे लाइ गाहट थी वई। उते पहिरियों दफ़ो नाना साईं उन्हनि जे वालिद सगोरे अली बिन अबू तालिब अलैहिस्सलाम जे शान में बयानु करणु फरमायो। पाण फरमायाऊं त अली मुंहिंजा अज़ीज़ माइट वेझड़ा दोस्त ऐं हॾ ॾोखी आहिनि। मां हिन जी दिलेरीअ सचाईअ ऐं आलमाना क़ाबिलियतुनि खां घणो मुतमइन आहियां। इहे मुंहिंजे पैगाम जा वारिस आहिनि। मूंखे इन जी कारकर्दगीअ ते भरवसो आहे। मन कुंतु मौलाह फहाज़ा अलीयुन मौलाह। माण्हुनि वॾे जोश ऐं जज़्बे सां हज़रत अली अलैहिस्सलाम खे मुबारकूं ॾिनियूं ऐं ॿारनि पंहिंजे बाबा साईं खे पहिरियों भेरो कुझु कुझु सुञातो। उहे नाना साईं सां एॾो त हिरियल हुया जो बाबा साईं जी मौजूदगीअ में कुझु हिजाब महसूस कंदा हुया। नाना साईं संदन मुआमले में नरम हुया, बाक़ी वालिद सगोरे जो घणो रोब वेठल हुयोनि। हिकिड़ो दफ़ो नाना साईं खां पैगाम इलाही ॿुधी ॿई अमा साइण खे ॿुधाइण जे लाइ डोड़ंदा आया। ज़ुबान ॻाल्हाइण खां अॻु में ई हबकण लॻनि। घबराईंदे चयाऊं त बाबा साईं घर में आहिनि। वालिद सगोरा कमरे मां निकिरी आया। ॿिन्ही खे प्यार मां कच्छ ते खयाऊं ऐं पैगाम ॿुधी संदन दिल बधरायाऊं। इन जे बावजूद पोइ बि हिजाब रहियो। नाना साईं जी ज़ुबान मुबारक मां उन जी तारीफ़ ॿुधी ॿई उन खे फ़ख्र ऐं एहतराम सां ॾिसण लॻा। उन ॾींहुं खेनि ख़बर पई हुई त संदन ख़ामोश तबियत ऐं आजिज़ी पसंद वालिद सगोरो केॾो अज़ीम इंसान आहे। आख़िरी हज यानी हजतुल विदा खां मोटंदे थोरो वक़्तु गुज़रियो हो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सख़्त बीमार थी पिया। उन वक़्तु हज़रत हसन 7 सालनि ऐं कुझु महीननि जा हुया। हज़रत हुसैन उन खां साल खन नंढा हुया। जीअं जीअं नाना साईं जी बीमारीअ जी तकलीफ़ वधंदी वई, तीअं तीअं सॼे घर जी बेचैनी ऐं परेशानी बि वधंदी वई। अमा साइण जे अखियुनि मां लुड़क बीहंदा ई कोन हुया। बाबा साईं घबराहट ऐं परेशानीअ सां राति ॾींहुं टहल टकोर में लॻा पिया हूंदा हुआ। ॿारनि जो ॾुख करे अजीब हाल हो। हर हर पंहिंजे नाना साईं जे सीने मुबारक ते मथो रखी सुॾका भरींदा हुया। ॿारनि खे ॾिसी संदन तकलीफ़ घटिजी वेंदी हुई। मुर्की उन्हनि खे तसल्ली ॾींदा हुया। पोइ उहा निभागी घड़ी बि अची वई जॾहिं घर मिज़ाज पुरसी करण वारनि सां भरिजी वियो। सभई ज़ारो क़तार रोई रहिया हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हर अलीअ ॾांहुं निहारियो थे। कुझु फरमाइण घुरियाऊं थे, मगर रोज राड़े जे दाहुनि में संदन आवाज़ दबजी थे वियो। जॾहिं कुझु माठ थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन टेक ॾेई उथिया ऐं फरमायाऊं त मौत मेणो कोन आहे, तव्हां मौत खां छो था ड्रिजो, सुठनि आमालनि ते भरोसो रखो। हिकिड़े ॾींहुं सभिनी खे पंहिंजे ख़ालिक़ रब्बुल आलमीन जे हुज़ूर में वञणो आहे। मां तव्हां में हमेशह रहण लाइ कोन आयो आहियां। मां तमामु जल्द पंहिंजे पालणहार जे हुज़ूर में वञण वारो आहियां। मां तव्हां जे लाइ अल्लाह जो किताब छॾे वञी रहियो आहियां। उन जो हिकिड़ो किनारो अल्लाह ताला जे हथ में आहे ऐं ॿियो तव्हां जे हथ में। इन किताब जी इनहिराफ़ी न कजो, इन जी तिलावत में कोताही न कजो। इन में उहे सभु ॻाल्हियूं आहिनि जेकी तव्हां खे सिधे रस्ते ते वठी वेंदियूं। पाण में न विढ़जो, न दुश्मनी कजो, पंहिंजनि भाइरनि सां ख़यानत न कजो, छो त उहो अल्लाह ताला जो हुकुम आहे। मुंहिंजे अज़ीज़नि ऐं दोस्तनि जो बि ईअं ख़्यालु कजो जीअं मुंहिंजो कयव। मूं वांगुरु इहे बि तव्हां खे सुठी सलाह ॾींदा। घर में मातम बरपा हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मथो मुबारक हज़रत अली अलैहिस्सलाम जी झोलीअ में हो। ॿारड़ा संदन पेरनि मुबारक सां चिंबड़ी रोई रहिया हुआ। पोइ नबूअत जो ॾीओ उॾामी वियो। ॿारनि जे प्यार ऐं मुहबत जी दुनिया वीरान थी वई। मदीने जे घिटियुनि में ॾुख ऐं बेक़रारीअ जा ककर छांइजी विया। हर तरफ़ सुसपुस थियण लॻी। कुझु माण्हुनि अची हज़रत अली अलैहिस्सलाम खे मशवरो ॾिनो त हली ख़िलाफ़त जी वाग संभालीनि, मगर उन्हनि खे त होश ई कोन हो। उन्हनि पंहिंजे हथनि मुबारक सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्ल ॾिनो ऐं तदफ़ीन पिणु कयाऊं। नाना साईं खां पोइ ॿारनि जी दुनिया ई बदिलजी वई। ज़मानो पंहिंजूं अरडायूं ॾेखारण लॻो। माण्हुनि अहिड़ियूं नज़रूं फेरायूं ॼण सुञाणंदा ई कोन आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़ो चूंडियो वियो। माण्हुनि अची मौला अली अलैहिस्सलाम खे घणो ई चयो त असल में ख़िलाफ़त जा हक़दार अवां हुया, पर उन्हनि को बि ध्यानु कोन ॾिनो, न वरी को एहतजाज कयो। फरमायाऊं त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ादिम आहियां। पंहिंजी हैसियत आर संदन उम्मत जी ख़िदमत कंदो रहंदुसि। मौला अली अलैहिस्सलाम सां अक़ीदत रखण वारनि खे इहा ॻाल्हि कोन वणी। उहे संदन लाइ जान ॾियण जे लाइ बि
तयार हुआ, मगर हज़रत अली अलैहिस्सलाम खून खराबे खां नफ़रत जो इज़हार कयो ऐं हाणे संदन घणो वक़्तु क़ुरान शरीफ़ जी तिलावत ऐं तदवीन में गुज़रंदो हो, मगर अली अलैहिस्सलाम जी अज़मत कंहिंखां बि ॻुझी कोन हुई। संदन अहिड़े बावकार रवैये जे करे ॿिया माण्हू बि संदन क़दुरु करण लॻा। पाण जेतिरो कुंडाइतो थींदा विया, संदन मुतालियो वधंदो वियो, मुशाहिदे में गूढ़ाई पैदा थींदी वई, आम ॾुखोयल माण्हुनि खे साणनि अक़ीदत वधंदी वई। माण्हू पंहिंजा ॾुख सूर खणी वटि ईंदा हुया ऐं पाण पंहिंजे वस आहर कोशिश करे उन्हनि जी ख़िदमत कंदा हुआ, हर तरह जी मदद पिणु कंदा हुआ, ज़ुबानी ऐं रोक रक़म ॾेई उन्हनि खे आथत ॾींदा हुआ। संदन इहा वॾाई ऐं फराख़ दिली संदन हक़ में ज़हरे क़ातिल साबित थी। माण्हू संदन बेग़र्ज़ीअ, इरादे जी मज़बूतीअ ऐं ग़रीब परवरीअ खां डिॼण लॻा। अली माण्हुनि जे दिलुनि में समायल आहे। इहा ॻाल्हि अॻिते हली का ख़ासि सूरत इख़्तियार करे सघे थी। दुनिया ई बदिलजी वई। उहे ॿारड़ा जेकी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हनि मुबारक ते वेही मदीने जे रस्तनि में घिटियुनि में निकिरंदा हुआ, हाणे कुंडाइतो थी विया हुआ। हज़रत अली अलैहिस्सलाम खे मुताले खां जेको वक़्तु बचंदो हुयो, उहो ॿारड़नि जी तरबियत में सर्फ कंदा हुआ। ॿारड़नि जो घणो वक़्तु इल्म फ़ज़ुल जी तालीम हासिल करण में गुज़रंदो हो। पाण ते अहिड़ियूं पाबंदियूं लागू कयऊं त जीअं कंहिंखे आंगुर खणण जो बहानो न मिले। अञा नाना सईन जी जुदाईअ जो ॾुख ताज़ो हुयो त ॿारड़नि मथां हिकिड़ी ॿी मुसीबत अची वई। साल खनि अंदरि ई संदन प्यारी अमड़ साइण खेनि रोईंदो ऐं तड़पंदो छॾे अल्लाह खे प्यारी थी वई। हज़रत अली अलैहिस्सलाम खे पंहिंजी प्यारी घरवारीअ जे जुदाईअ जो ॾाढो सदमो पहुतो। हू साणनि बेहद प्यार कंदा हुआ। उन जी हयातीअ में उन्हनि कॾहिं बि ॿी औरत जी ख़्वाहिश कोन कई। उन्हनि जी तदफ़ीन वक़्तु लुड़कनि भरियल अखियुनि सां निहारियईं ऐं चयऊं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजी प्यारी धीउ ख़ुशनसीब आहे जो उहा तव्हां वटि अची रही आहे। असांजे दिलनि में इन खे जेको वॾो मक़ाम हासिल हो, उते बि उन खे बुलंद मर्तबो मिलंदो। केर बि उन्हनि जी जाइ वालारे कोन सघंदो। हज़रत फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा जी वफ़ात खां पोइ उन्हनि वॾे प्यार ऐं पाबोअ सां ॿारड़नि जी परवरिश कई। उन्हनि पंहिंजनि न्याणियुनि हज़रत ज़ैनब ऐं हज़रत उम्मे कलसूम रज़ियल्लाह ताला अन्हा खे कॾहिं बि पुटनि खां घटि कोन सम्झो। उन्हनि खे निहायत आला तालीम ॾिनाऊं। ज़ैनब सलामुल्लाह अलैहा खे ॾिसी संदन दिलि टुकड़ा टुकड़ा थी पवंदी हुई, छो त उहा पंहिंजी अमड़ साइण जूं आदतूं ऐं अंदाज़ वठी पैदा थी हुई। नंढड़ी जमार में ई अमड़ साइण खां पोइ उन जूं सभई ज़िम्मेवारियूं पंहिंजे मथां खणी वरिताईं। वॾनि भाइरनि जो एतिरो ख़्यालु रखंदी हुई जो उन्हनि खे कॾहिं बि अमड़ जी कमी महसूस थियण कोन ॾिनई। उन ते ॿार पिणे खां ई कुराड़प अची वई। भाइर बि उन ते साह सदको वेंदा हुआ। नंढी हुई पर उन जो चवण कॾहिं बि कोन टारियाऊं। शक्लो सूरत में हज़रत ज़ैनब सलामुल्लाह अलैहा पंहिंजे पीउ सां घणो मिलंदड़ हुई, मगर आदत ऐं अंदाज़ पंहिंजी अमड़ जहिड़ा हुयसि। इन करे माण्हू उन खे ज़हरा सानीअ जे लक़ब सां सॾींदा हुआ। अमड़ साइण आख़िरी वक़्तु धीउ खे सीने सां लॻाए चयो हो त धीउ, सदाईं पंहिंजनि भाइरनि जो ख़्यालु रखजांइ। मां उन्हनि खे तुंहिंजे हवाले थी करियां। जॾहिं पंहिंजे घर ॿार वारी थी वञी त बि उन्हनि खे न विसारजांइ। अमड़ साइण जा लफ़्ज़ धीउ जे दिलि ते नक्श थी विया ऐं उन पंहिंजे ज़िंदगीअ जे हर पसाह सां गॾु भाइरनि जो ख़्यालु रखियो। हज़रत अली बिन अबू तालिब अलैहिस्सलाम अरब जे मजबूर ऐं सतायल औरतुनि खे उन्हनि जा हक़ ॾियारण जे लाइ घणो कुझु कयो। न पाण हाकिम हुया, न खेनि मुल्क जे कानून ते इख़्तियार हुयो। पोइ बि ॾुखोयल औरतूं उन्हनि वटि दांह खणी ईंदियूं हुयूं। पाण औरत जी बेहुरमतीअ ते बेक़रार थी वेंदा हुआ। इन करे उन्हनि पंहिंजनि न्याणियुनि खे पुटनि वांगुरु तालीम ॾिनी, जॾहिं त आम छोकिरियूं उन वक़्त ताईं अहिड़ीअ नेमत खां महरूम हुयूं। हज़रत ज़ैनब सलामुल्लाह ताला अलैहा बि उन क़ीमती मौक़े मां फ़ाइदो वरितो। पाण पंहिंजे बाबा साईं खे इंसानियत जो फ़ख़ुरु सम्झंदियूं हुयूं। उन्हनि जे हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ खे हीअं सां हंडाईंदियूं हुयूं। अमड़ साइण खां पोइ बाबा साईं जी संभाल हेठि उन्हनि ज़िंदगीअ जे फ़लसफ़े जो मुतालियो कयो। हज़रत अली सभिनी ॿारड़नि खे पंहिंजे साम्हूं गॾु विहारींदा हुया ऐं वॾी संजीदगीअ सां उन्हनि सां ॻाल्हाईंदा हुया। फरमाईंदा हुआ त जॾहिं दुनिया जूं नेमतूं मूंखे पाण ॾांहुं सॾींदियूं आहिनि त मां उन्हनि खे थुॾे छॾींदो आहियां। मां दुनिया खे चई छॾींदो आहियां त मूंखां परे थी वञ, जाॾे वञिणो हुजई हली वञ, मां तुंहिंजे चंबे मां निकिरी चुको आहियां।
तुंहिंजे विछायल ॼार खां पंहिंजा पेर बचाए वियो आहियां। तूं पाण ई ॿुधाए त उहे माण्हू केॾांहुं विया जेकी तुंहिंजे नाज़ ऐं अंदाज़ में फासी पिया, तुंहिंजी सूंहं जा पूॼारी थी विया। ॾिस, अॼु उहे क़ब्र में बंदि आहिनि ऐं हिन धरतीअ जी मिटी थी विया आहिनि। ऐं दुनिया, जेकॾहिं तुंहिंजो को जिस्म हुजे हा ऐं तूं मुंहिंजे हथ अची वञे हा त मां तोखे वॾियूं सख़्तु सज़ाऊं ॾियां हा। अफ़सोस, तो केतिरनि अबोझ माण्हुनि खे कूड़ियुनि सदुनि जे ॼार में फासायो ऐं मौत जे वादीअ में पहुचाए छॾियो। केतिरनि बादशाहनि जा ताज मिटीअ में मिली विया। ऐं धोखेबाज़ दुनिया, तुंहिंजी तिरकण ते जंहिंजो पेर पियो उहो तिरकी वियो। जेको तुंहिंजे लहरुनि ते सवार थियो सो ॿुॾी वियो। तोखां बची पासो करे निकिरी वञण वारो खणी वॾो ख़ुशनसीब आहे। ऐं दुनिया, तूं बसि हिकिड़ो झूठो आहीं जेको ख़तमु थियण वारो आहे। ॿारड़ा ख़ामोशीअ सां ॿुधंदा हुया, पंहिंजे नाना साईं खे यादि कंदा हुया। एतिरा त सादी तबियत वारा हुया जो ग़ुलामनि सां हेठि वेही मानी खाईंदा हुया, पंहिंजनि जूतनि खे पाण ॻंढींदा हुया, कपिड़नि में पाण चतियूं लॻाईंदा हुया ऐं उघाड़ीअ पुठीअ वारे गॾह ते वेही बिना एतराज़ करण जे सवारी कंदा हुआ। बाबा साईं हर ॻाल्हि में उन्हनि जो घणो ख़्यालु कंदा हुया, पर इहा इंसानी ख़सलत आहे त उहो बेग़र्ज़ ऐं सख़ी इंसान सां रीस कंदो आहे। कुझु माण्हू अहिड़ा बि हुआ जेकी उन्हनि ते ख़ुशि थियण जे बजाए उन्हनि सां साड़ू कंदा हुया ऐं साणनि वेर रखंदा हुया। उन्हनि सां दुश्मनी करण खां बि कोन मुड़िया, मगर अली अलैहिस्सलाम जन उन्हनि ॾुखनि मिलण जे बावजूदु अमुन ऐं सलामतीअ जे रस्ते ते हलंदा रहिया। जीअं जीअं सम्झ वधंदी वयनि, ॿारनि जे दिलि में पंहिंजे वालिद सॻोरे जी हैसियत ऐं इज़त वधंदी वई। सुकल मानी ऐं चतियुनि लॻल कपिड़नि जे बावजूदु जॾहिं उहे सभई तारनि जे झुरमुट हेठि गॾु वेही मौला अली अलैहिस्सलाम सां माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल जे बारे में गुफ़्तगू कंदा हुआ त ज़िंदगीअ जे मिड़नी महरूमियुनि जो अज़ालो थी वेंदो हो। हज़रत अली अलैहिस्सलाम जन वॾे पाए जा शाइर हुया। ॿारड़ा ध्यानु ॾेई ॿुधंदा हुया। मौला अली अलैहिस्सलाम चवंदा हुआ त पाक आहे उहा ज़ात जिन हेठायनि वारी ज़मीन जे क़िलनि ऐं गॾु मिलियल जबलनि जे चोटियुनि ते ऊंदाही राति जूं ऊंदाहियूं छायल आहिनि ऐं पुरसुकून राति जूं ऊंदाहियूं लिकल कोन आहिनि ऐं न आसमान ते पखड़ियल शफ़क़ उन खां लिकल आहे, न गोड़ जी गजगोड़ उन खां ॻुझी आहे ऐं न उहे शयूं उन पाक परवरदिगार खां ॻुझियूं आहिनि जिन ते ककरनि जूं बिजलियूं कड़की गुम थी वेंदियूं आहिनि। ऊंदहि जा कारा पर्दा उन नूर जे किरणनि खे रोके नथा सघनि, न ऊंदाहियुनि रातियुनि जे परदनि में उन जे हुक्म जी नाफ़रमानी करण जी ताक़त आहे, न आसमान में चांड्रोके जी पखड़ियल चमक उन जे हुक्म खां सवाइ ऊंदाही थी सघे थी। ऐं उहो सभु ॼाणे थो त ककर जा नरम फुड़ा किथे किरंदा ऐं किथे गॾु थी वहंदड़ दरियाव बणिजी वेंदा ऐं उहे जीतामड़ियूं किवलियूं चुरी पुरी पाण खे केॾांहुं वठी वञी रहियूं आहिनि ऐं मच्छरनि जे लाइ कहिड़ी ख़ुराक मुनासिब आहे ऐं मादीअ जे पेट में छा आहे उहो रब ज़ुल जलाल आहे, उन खां काई ॻाल्हि ॻुझी नथी रहे। ॿारड़ा उन्हनि ॾींहंनि जी यादि में उदास थी वेंदा हुया जॾहिं नाना साईं ज़ाहिरी हयाती में हुया ऐं अमड़ साइण जी झोलीअ खां बि महरूम कोन हुया। तॾहिं माण्हू पतंगनि वांगुरु हुननि ॾांहुं ईंदा हुया, हुननि जे दीदार जे लाइ परे परे खां ईंदा हुया। ॿारनि खे ॾाढो ताजुब थींदो हुयो त उन्हनि जो वालिद सॻोरो अरब जो नाले वारो बहादुर हो जंहिंजी तलवार जी हाक सॼे मुल्क में वेठल हुई, जंहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में वॾा वॾा मुआरिका फ़तह कया। उहो माण्हुनि जी बेक़दरी ऐं बेरुखीअ खे सब्र ऐं शुक्र सां बर्दाश्त करे रहियो आहे। सिर्फ़ जंग जे मैदान में ॼमी दुश्मन जो मुक़ाबिलो करणु बहादुरी कोन आहे। जेकॾहिं लड़ाईअ जे करे मुल्क जी तबाही ऐं बर्बादीअ जो अंदेशो हुजे त सब्र करे वेहण वॾी बहादुरी आहे। मौला अली अलैहिस्सलाम जन फरमाईंदा हुया त शुक्र आहे त असां कंहिंजा ग़ुलाम कोन आहियूं, असां आज़ाद पैदा थिया आहियूं ऐं इन आज़ादीअ खे क़ाइमु रखणु ई सभु कुझु आहे। नाज़रीन, उम्मीद कजे थी त हीअ वीडियो बि अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। पंजतन पाक जे घराणे जो ज़िक्र जारी आहे। जेकॾहिं अव्हां अॻिली क़िस्त ॿुधणु चाहियो था त असांजे पेज खे फॉलो ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।